कोयटा के इलाके तुर्बत में धमाको, 4 ॼणा मारिजी विया, 3 खां वधीक ज़ख़्मी, केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी, जानी नुक़सान वधण जो ख़दशो। पुलिस जो चवणु आहे त धमाको न्यू ब्रह्मन जे शाज़ई होटल वेझो थियो। अमन दुश्मन अंसरन पारां कुरम अमन मुआहिदे खे छियो रसाइण जी साज़िश। लोअर कुरम में हथियारबंदनि जी सरकारी गाॾियुनि ते फायरिंग। डिप्टी कमिश्नर समेत 7 ॼणा ज़ख़्मी। डीसी जावेद महसूद ऐं संदसि हिकु मुहाफ़िज़ खे इलाज लाइ हेलीकॉप्टर ज़रिए पिशावर लियो वियो। केपी जे सुलसमा बाबति सलाहकार बैरिस्टर सैफ जो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर कुरम जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। ज़ख़्मियुनि खे ज़रूरी सर्जरी खां पोइ पिशावर मुंतक़िल कयो पियो वञे। लोअर कुरम जे इलाक़े बगन में इमदादी सामान खणी वेंदड़ क़ाफ़िले खे रोके हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। आरपीओ कोहाट जो चवणु आहे त फायरिंग ॿिन्ही धुरियुनि नाहे कई। अणॼातल जवाबदारनि फायरिंग कई आहे। जवाबदारनि जी ॻोल्हा लाइ इलाक़े में सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां कुरम फायरिंग वाक़े जी मज़म्मत। सिंधन चवणु आहे त अमन दुश्मननि खे सिधनि कुधनि इरादनि में कामयाब थियणु न ॾिनो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अवाम दुश्मन अंसर ॾफेड़ पखेड़णु चाहिनि था। अमन दुश्मननि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अमन मुआहिदे खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई वई आहे। हुकूमत ऐं सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि ख़िलाफ़ सरगर्म आहिनि। घरू वज़ीर जो चवणु आहे त फायरिंग जो वाक़ियो अमन मुआहिदे खे नाकाम बणाइण जी साज़िश आहे। शरपसंद अंसरनि फायरिंग करे अमन मुआहिदे खे नुक़सान पहुचाइण जी किरियल हरकत कई। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी ऐं अली अमीन गंडापुर पारां बि वाक़े जी मज़म्मत। नून लीग के सेनेटर इरफान सिद्दीकी जो चवणु आहे त तहरीके इंसाफ़ मुतालबा लिखत में न ॾिना त ॾुखियायूं थी सघनि थियूं। पीटीआई जी ॻाल्हियुनि वारी कमेटी खे बानी सां मुलाक़ात जी सहूलियत फ़राहम करे रहिया आहियूं। सियासी क़ैदी हुजनि जो ताल्लुक़ फ़र्द जी सुञाणप सां न पर ॾोह जी नोयत सां आहे। कंहिं बि सियासतदान खे फ़ौजदारी केसनि मां छूट नाहे मिली। हुकूमत तहरीक इंसाफ़ सां सिविल नाफ़रमानी तहरीक ख़त्म करण समेत को बि मुतालबो नाहे कयो। ॻाल्हियुनि लाइ ईंदड़ तारीख़ पीटीआई ॾिनी। सूमर ताईं मसइलो हल न थियो त मां पाण जिना अस्पताल में सरबराह मुक़ररु कंदुसि, पोइ भले तौहीन अदालत जी कार्रवाई थिए। कराची जी जिना अस्पताल वॾी अस्पताल आहे जेका बिना सरबराह जे हली रही आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में तक़रीर खे ख़िताब। चयाईं अदालत जिना अस्पताल जे सरबराह खे उन करे हटायो त हू डेपुटेशन ते आहे। मामिलो अदालत में हलंदड़ आहे। मसइलो हल न थियो त पाण फ़ैसिलो कंदुसि। वॾे वज़ीर रेस्क्यू 1122 हाईवे स्टेशन जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह रेस्क्यू 1122 जी चाबी बहाली वारे खाते हवाले कई। संदसि चवणु आहे त जंहिं हिकु इंसान जी जान बचाई हुन पूरी इंसानियत खे बचायो। हाईवे रेस्क्यू ऑपरेशन सर्विस सां माण्हुनि जूं तकलीफ़ूं घटिजी वेंदियूं। कुदरती आफ़तुनि समेत ॿियनि हादसनि में रेस्क्यू 1122 जो अहम किरदारु आहे। सिंध हुकूमत सूबे जी आवाम जी ख़िदमत लाइ ॾींहुं राति कोशिशूं करे पई। कराची इंटरमीडिएट जा नतीजा तकरारी थी विया। MQ अॻवान फारूक सत्तार जो चवणु आहे त तालीमी बोर्ड ज़रिए कराची जे शागिर्दनि लाइ आला तालीम जा दर बंदि कया पिया वञनि।
लाड़काने बोर्ड में 80 सैकड़ों शागिर्द पास थिया। कराची बोर्ड में प्री इंजीनियरिंग ग्रुप में 71 सैकड़ों ऐं प्री मेडिकल में 67 सैकड़ों शागिर्द फेल थिया। चेयरमैन कराची इंटर बोर्ड अमीर हुसैन कादरी नतीजन जो दिफ़ा कंदे चयो आहे त नतीजा मेरिट ते बदल आहिनि। शिकायतूं मिलण बाद नतीजन जो ॿीहर जाइज़ो वरितो वियो। शागिर्दनि खे मुतमइन करण लाइ जवाबी कापियूं बि ॾेखारण लाइ तयार आहियूं। फारूक सत्तार नौजवान नस्ल के तासुब पर सियासत जी ऐनक पाराइण जी नाकाम कोशिश कई। नौजवाननि खां किताब खसे हथन में किलाशन कोफ ॾियण वारनि जे वाक मां तालीम जी ॻाल्हि क़यामत जी निशानी आहे। सिंध हुकूमत जी तर्जमान सादिया जावेद जो MQM पाकिस्तान जे अॻवान फारूक सत्तार जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल चयाई अॼु जा नौजवान बाशऊर आहिनि। तव्हांजे ॾटनि में न ईंदा। सिंध वाहिद सूबो आहे जिते प्राइमरी खां हायर सेकेंडरी ताईं तालीम मुकम्मल मुफ़्त आहे। MQM जमात इस्लामी पंहिंजो दुकान चमकाइण में मसरूफ़ आहे। वफ़ाक़ी काबीना में वाद जो फ़ैसिलो ईंदड़ हफ़्ते वाद कई वेंदी। ज़रिए जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना में वाद ऐं फेरफार जे सिलसिले में ज़रूरी सलाह मशवरा मुकम्मल करे वरिता। हनीफ़ अब्बासी, तारिक फज़ल चौधरी, पीर इमरान शाह, डॉक्टर तौक़ीर शाह ऐं तलाल चौधरी खे काबीना में शामिल करण जो इम्कान। असांखे आलमी सतह ते चैलेंजिस के मुंहुं ॾियण लाइ हर वक़्तु तयारु रहणु घुरिजे। मज़बूत मईशत मज़बूत दिफ़ा लाइ ज़रूरी आहे। ख़िते में ताक़त जे तवाज़ुन खे बरक़रार रखणु असांजी ज़िम्मेवारी आहे। पाकिस्तान नेवी सामूंडी हदुनि जी हिफ़ाज़त में अहम किरदार अदा करे पई। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू जो परेड तक़रीब के ख़िताब चयाई आलमी बिरादरी कश्मीर मसलो हल करण लाइ किरदार अदा करे। पाकिस्तान नेवल अकेडमी में 12वीं मिडशिपमैन ऐं 3वीं शॉर्ट सर्विस कमीशन कोर्स जी पासिंग आउट परेड तक़रीब में आला सिविल यस्करी उहदेदार गैर मुल्की सफ़ीर ऐं कैडेट्स जे वालिदैन जी बि शिरकत। कमीशन हासिल कंदड़ में 79 ऑफिसरनि में 50 मिडशिपमैन ऐं 29 SSC कोर्स ऑफिसर शामिल। कोटड़ी जे साइड थाणे जी हद मुस्लिम टाउन में संगावती तकरार तां चांडिया बिरादरी जे बिंदुरनि में छेड़ो। 2 औरतुनि समेत 3 ॼणा मारिजी विया, 3 ॼणा ज़ख़्मी। मारिजी वियनि में मसमात सदोरी हाकिमा ऐं एहसान चांडियो शामिल। मर्द ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। धुरियुनि में छिकताण तेज़। मीरपुर माथेलो में तशद्दुद जो शिकार नौजवान मुर्तज़ा खोसो डॉक्टरानी सहर आफ्ताब नाइक जा लगायल इल्ज़ाम रद्द करे छॾिया। नौजवान मुर्तज़ा खोसे जो चवणु आहे त डॉक्टरानी सहर आफ्ताब जा लगायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। कॾहिं बि संदसि ATM इस्तेमालु नाहे कयो। पैसा कढाइण जा इल्ज़ाम जुड़ितू आहिनि। बैंक स्टेटमेंट मौजूदु आहे। शफ़ाफ़ जांच कराई वञे। SSP घोटकी खां केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। डोनाल्ड ट्रंप के सदारती हलफ खणण खां अॻु सज़ा जो इम्कान। न्यूयॉर्क जी अदालत ट्रंप के हैश मनी केस में 10 जनवरी ते तलब करे वरितो। जज जूरी तरफ़ां ॾिनल सज़ा के बरक़रार रखियो। चयाई अदालत नए चूंडियल अमरीकी सदर के जेल नथी मोकिलणु चाहे। डोनाल्ड ट्रंप अदालती फ़ैसिलो सियासी हमलो क़रार ॾेई छॾियो। ट्रंप जो चवणु आहे त फ़ैसिलो गैर क़ानूनी ऐं अमरीकी आइन जे उबतड़ आहे। गज़ा ते इसराइल जे हमलनि में वधीक 63 फ़लस्तीनी शहीद, केतिराई ज़ख़्मी। अलमवासी जे महफ़ूज़ क़रार ॾिनल इलाक़े ते बमबारी, 12 फ़लस्तीनी शहीद। इसराइल गज़ा जे ख़ान यूनिस में कमांड सेंटर ऐं ॾखिण लबनान में हिज़्बुल्लाह जे हंधनि खे बि निशानो बणाइण जी दावा करे छॾी। गज़ा ते इसराइली हमलनि में शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 45,581 थी वियो।
सख्त सर्दी ऐं सहूलियतुनि जी खोट सबबि हिकु ॿियो नओं ॼावल ॿारु फ़ौत। ग़ज़ा में सख्त सर्दी सबबि फ़ौत थींदड़ ॿारनि जो अंग वधी 8 थी वियो। सोन जे अघ में 1200 रुपया फ़ी तोला लाथ, नई क़ीमत 2,75,700 रुपया फ़ी तोलो थी वई। 10 ग्राम जी क़ीमत में 1,029 रुपया घटि आई। अघु 2,36,368 रुपयनि जी सतह ते पहुची वियो। क़ौमी क्रिकेट टीम जो जारिहाणो ओपनर साइम अयूब इनफिट। साॼी भेॾी में फ्रैक्चर थियण सबबि केतिरनि ई हफ़्तनि लाइ क्रिकेट खां ॿाहिरि थी वियो। ॾखिण अफ्रीका ख़िलाफ़ 3 टेस्ट मैच जे पहिरें ॾींहुं फील्डिंग दौरान साइम अयूब जे भेॾी चिपाटजी पई। डॉक्टरनि पारां खेसि 6 हफ़्ता आराम करण जो मशवरो। Iraq, Afghanistan. Was it all worth it? I need answers. I think you have bigger problems now, boss. They'll be looking for you now. I tried everything. Easy. We got company! Who is he? Andrew Coleman, Rachel's father. People don't change. You hang around long enough and you just find out who they really are. ऐं हॉलीवुड जी एक्शन ऐं थ्रिलर सां भरियल फिल्म सनरे फॉलन सोल्जर जो ॿियो धमाकेदार ट्रेलर जारी। फिल्म हलंदड़ साल 24 जनवरी ते रिलीज़ थींदी। फिल्म जे शौक़ीननि खे इंतज़ारु।